हेलो दोस्तों, आउं डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां इनसिक्योरिटी ते। इनसिक्योरिटी उहा फिज़िकल हुजे, उहा असांजे माहौल में हुजे, असांजे घर में हुजे या असांजी ज़िंदगी में हुजे, पर असांजे कॉन्फिडेंस खे ज़रूरु घटाईंदी आहे। असांजे कॉन्फिडेंस खे हू ज़रूरु घटि कंदी आहे, हिकु लेक ऑफ कॉन्फिडेंस जेको आहे डेवलप कंदी आहे, जंहिंजे करे असांजी शख़्सियत ते उन कॉन्फिडेंस जो तमामु घणो असरु पवंदो आहे ऐं असांजी उहा शख़्सियत न थी सघंदी आहे जेका हुजणु घुरिजे। असां ॻाल्हाइण में कीॿाईंदा आहियूं, वेहण में असांजा जेस्टर ॿिया हूंदा आहिनि, घुमण में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांजो उहो जेस्टर न हूंदो आहे, छाकाणि त असां में काफ़ी इनसिक्योरिटीज़ हूंदियूं आहिनि जेके असां में कॉन्फिडेंस खे डाउन कंदियूं, जेके असांजे कॉन्फिडेंस खे डाउन कंदियूं आहिनि, असां में एंज़ाइटी डेवलप कंदियूं आहिनि। जॾहिं असां में का एंज़ाइटी डेवलप थी वेंदी आहे त उहो वरी अञा वधीक इनसिक्योरिटी खे डेवलप कंदी आहे ऐं असां वधीक इनसिक्योर थी वेंदा आहियूं। एंज़ाइटी जे करे असां में हिकु फियर, हिकु ख़ौफ़ पैदा थींदो आहे, जंहिं करे असीं हर माण्हू खां, जानवर खां, सिचुएशन्स खां, हालात खां ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खां असीं डिॼंदा आहियूं। असांजो उहो ख़ौफ़ ई हूंदो आहे, उहो ख़ौफ़ ई हूंदो आहे जेको असांखे डिफेंसिव बणाईंदो आहे। असां में हिकु टेंडेंसी डेवलप कंदो आहे, जेका डिफेंसिव टेंडेंसी हूंदी आहे, जेका असांखे मुख़्तलिफ़ सिचुएशन तरफ़ माइल कंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं असांजे अंदर में पैदा कंदी आहे, मुख़्तलिफ़ विसरसा पैदा कंदी आहे, मुख़्तलिफ़ ख़ौफ़ ख़्याल असांजे अंदर में पैदा थींदा आहिनि। उहो इन करे जो असां अॻु में कंहिं ख़ौफ़ में मुब्तला हूंदा आहियूं ऐं उहो ख़ौफ़ एॾो हावी असां ते थी वेंदो आहे जो असां में अञा वधीक ख़ौफ़ पैदा थी वेंदा आहिनि ऐं असां पोइ चवंदा आहियूं असां हीउ अमल कयूं त असां हुन सां बचंदासीं, असांजो मुस्तक़बिल सुठो थींदो, असीं हीउ अमल कयूं त असीं बचंदासीं। चवंदा आहिनि जंहिंमें ख़ौफ़ हूंदो आहे त उहो कख खां बि डिॼंदो आहे ऐं जंहिंमें ख़ौफ़ न हूंदो आहे त उहो कंहिंखां बि न डिॼंदो आहे ऐं जेको माण्हू न डिॼंदो आहे उहो बहादुर हूंदो आहे ऐं उहो उनजी कॉन्फिडेंस लेवल जेको आहे मथे अची वेंदी आहे, तंहिं करे उहो हर सिचुएशन खे मुंहुं ॾेई सघंदो आहे। पर जॾहिं उनमें ख़ौफ़ हावी थी थो वञे त उहो कंहिं बि सिचुएशन खे मुंहुं नथो ॾेई सघे ऐं उहो हर ॻाल्हि खां डिॼे थो। पोइ जेके ॻाल्हियूं जंहिं बि फोरम तां उन माण्हू खे ॿुधायूं वञनि थियूं या समाज में जेके बि अमल थियनि था, उहे अमल उनमें इंटरनल हिकु फियर डेवलप था कनि, ख़ौफ़ पैदा था कनि ऐं उनजी ज़िंदगी उन ख़ौफ़ जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वञे, मुख़्तलिफ़ उन माण्हू में सोचूं पैदा थियनि थियूं ऐं हू मुख़्तलिफ़ रस्तनि ते वञे थो ऐं माण्हू ऐं हू मुख़्तलिफ़ हीला जेको आहे इस्तेमालु करे थो, मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे थो, मुख़्तलिफ़ गिरोह जेको आहे हू जॉइन करे थो, मुख़्तलिफ़ निज़ाम हू उन्हनि खे फॉलो करण जी कोशिशि करे थो, मुख़्तलिफ़ अहिड़ा किताब अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधे थो जंहिंमें हू मुतमिन थिए, जंहिंजे ज़रिए उहो ख़ौफ़ ख़तमु थिए। उहे ॻाल्हियूं हू ॿुधे थो ऐं उते अमल करण जी कोशिशि करे थो, पर अंदर ई अंदर में जेको माण्हू इनसिक्योर हूंदो आहे उहो टुटंदो आहे। हाणे इनसिक्योर कॾहिं कॾहिं असांजे रिश्तनि ते बि असरु कंदो आहे। जेकॾहिं माण्हू फाइनेंशियली इनसिक्योर आहे त हू चवंदो त भई जंहिं ते आउं डिपेंड करियां थी या जंहिं ते आउं डिपेंड करियां थो आउं हुनखे नाराज़ न करियां, नतीजतन हुनजी ग़लतियुनि खे बि हू मञींदी आहे या मञींदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं असां सिहतमंद माण्हू को न आहे त उन में बि इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे, तंहिं करे हू हर माण्हू खे जो ख़्यालु रखंदो आहे या हर माण्हू जी जेको आहे हर माण्हू जो चयो मञींदो आहे त जीअं मूंखां नाराज़ न थियनि। ऐं अहिड़ी तरह नाअहली बि इनसिक्योरिटी हूंदी आहे, तंहिं करे हू ऑफिस में या ॿिए हंधि किथे बि चमचागिरी कंदो आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके ऑर्डर्स हूंदा आहिनि, जेके नाजाइज़ ऑर्डर हूंदा आहिनि, उहे बि मञींदो आहे, छाकाणि त हू इनसिक्योरिटी हूंदो आहे ऐं हुनजो जेको कॉन्फिडेंस लेवल आहे उहो घटिजी चुको हूंदो आहे, तंहिं करे हू जेके ग़लति कम आहिनि उहे बि जेको आहे कंदो आहे। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ सबब आहिनि असांजा जेके असां में इनसिक्योरिटी पैदा कनि था। स्ट्रेसफुल सिचुएशन, कॾहिं कॾहिं घरू माहौल, ऑफिस जो माहौल या जंहिं समाज में असीं रहंदा आहियूं या के कम्यूनिटी जा मसइला हूंदा आहिनि, उहे असां में स्ट्रेस पैदा कंदा आहिनि। उन स्ट्रेस जे करे बि असां में इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे ऐं जेके असां में वरी उहा नवां ख़ौफ़ पैदा कंदी आहे ऐं उहा ख़ौफ़ या वरी असां में हिकु डाउट पैदा कंदी आहे, डिफरेंट वरीज़ पैदा कंदियूं आहिनि ऐं उहे जेको आहे असांजे करेक्टर ते असरु कंदियूं आहिनि, असांखे हेल्पलेस कंदियूं आहिनि, जंहिंजे करे असीं कंहिं मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे, ललकारनि खे, ॾुखियाइनि खे जेको आहे मुंहुं न ॾेई सघंदा आहियूं ऐं उहो वरी कंहिं न कंहिं हवाले सां असांजी शख़्सियत ते बि असरु कंदियूं आहिनि। तंहिं करे असांजी शख़्सियत अहिड़ी हिकु बुज़दिल शख़्सियत बणिजी चुकी हूंदी आहे या
स्ट्रेसफुल हिकु शख़्सियत हूंदी आहे जेका केतिरनि शयुनि जो मुक़ाबिलो न करे सघंदी आहे। इन खां सवाइ जेका ॿी असां में ह्यूमन में या माण्हुनि में इनसिक्योरिटी पैदा कंदी आहे, उहे ॾाढा हिकु ट्रॉमेटिक इवेंट्स हूंदा आहिनि जेके सडन, जेके अचानक असांजी ज़िंदगी में पैदा थींदा आहिनि ऐं पोइ उहे असांखे इनसिक्योर कंदा आहिनि। मतिलबु असीं डिवोर्स जी ॻाल्हि कयूं त डिवोर्स हिकु अहिड़ो ट्रॉमेटिक इवेंट आहे जेको इनसिक्योरिटी पैदा कंदो आहे। उहो सिर्फ़ु औरत में इनसिक्योरिटी पैदा न कंदो आहे, औरत में त नो डाउट इहो ख़ौफ़ हूंदो आहे त भई जेकॾहिं मूंखे डिवोर्स मिली वई त समाज मूंखे क़बूल न कंदो, पोइ मुंहिंजो घर कीअं हलंदो, बचनि जो छा थींदो, ॿी शादी कंदमि त उतां ताना मिलंदा। पर उहो सभु हुनजे उहो मर्द ते ई पवंदो आहे। जेकॾहिं मर्द ऐं वाइफ जे विच में डिवोर्स थी था वञनि त डेफिनेटली मर्द में बि उहा इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे, को ख़ौफ़ पैदा थींदो आहे त उनजो समाज ते, उनजी ज़ाती ज़िंदगी ते कहिड़ो असरु पवंदो। इन खां सवाइ जेको आहे कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू जो को बि फादर या मदर, माउ या पीउ को बि हिकु मरी थो वञे ऐं उहो ॿारु आहे या कंहिं बि एज में आहे त उहो बि जेको छाकाणि त पेरेंट्स असांजा ॿारनि जा फाइनेंशियल सपोर्टर हूंदा आहिनि, सोशल सपोर्टर हूंदा आहिनि, सिक्योरिटी गार्ड हूंदा आहिनि। उहे असांखे हर हवाले सां सिक्योर रखंदा आहिनि, असांखे फाइनेंशियली सहूलियतूं ॾींदा आहिनि, असांजी सिहत जो ख़्यालु रखंदा आहिनि। पर उन्हनि मां कंहिंजो जेकॾहिं डेथ थी थो वञे त उहो बि असां में इनसिक्योरिटी पैदा कंदो आहे। ऐं उहो इनसिक्योरिटी आहे जेका तव्हांखे सबबु ॿुधाया आहिनि या जेके असरु ॿुधाया आहिनि त उन्हनि जे करे बि उहो असरु पवंदो आहे। कॾहिं हिकु पेरेंट जो डेथ थींदो आहे, कॾहिं ॿिन्ही पेरेंट्स जो डेथ थींदो आहे, माण्हू शोरो शनो थी वेंदो आहे, तंहिं करे उनजी ज़िंदगी ते वरी साॻी उहे ई असरु पवंदा आहिनि ऐं उनमें तमामु घणा फियर थींदा आहिनि। अहिड़ी तरह लॉस ऑफ जॉब हिकु इनसिक्योरिटी आहे। जॾहिं माण्हू जॉब करे थो त हर वक़्तु उन में हिकु ख़ौफ़ आहे, यार हीउ मुंहिंजो जॉब हले वियो त मां छा कंदुमि। हू कॾहिं बि न ॾिसंदो आहे त हिकु दर बंदि थींदो आहे त 10 दर ॿिया खुलंदा आहिनि। पर हू इहो कोन ॾिसंदो आहे त जेकॾहिं मुंहिंजो हीउ जॉब हुयो त ॿियो जॉब हूंदो। माण्हू पाण में अहलियत पैदा करे, पर न, लॉस ऑफ जॉब हुनमें वरी कॉन्फिडेंस लेवल खे घटाईंदो आहे ऐं नतीजतन हुन में हर वक़्तु जेसीं ताईं हू जॉब सां हूंदो आहे तेसि ताईं हुन में इनसिक्योरिटी हूंदी आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कंदो आहे त उहो पंहिंजे बॉस खे सेटिस्फाई करे सघे ताकी हुनजो जॉब न वञे। अहिड़ी तरह माण्हू सां बैंक रेफ्सी थींदी आहे, कॾहिं कॾहिं बैंक जो दीवारपणो थी वेंदो आहे, बैंक घोटालो थी वेंदो आहे, माण्हू जा पैसा हलिया वेंदा आहिनि, ॿिया मसइला थींदा आहिनि। उहा बि इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे छाकाणि उहो फाइनेंशियल जेको अटैक हूंदो आहे, तव्हांजो अमाउंट हूंदो आहे जेको ज़ाया बैंक घोटाले में हलियो वेंदो आहे। या कॾहिं कॾहिं असांजे पेरेंट्स जो घणो प्यारु, माण्हू त पुट जी धीउ वॾी हूंदी आहे पर हुनखे एॾो प्यारु ऐं एॾो चाग ॾींदा आहिनि जो उहो चाइल्डहुड में ई ॿारु रहंदो आहे, हू को फैसला न करे सघंदो आहे या फैसला न करे सघंदी आहे। त इहो बि हिकु इनसिक्योरिटी खे पैदा कंदो आहे जंहिंमें ॿार खे इहो लॻंदो आहे माण्हू भले केॾो ई वॾो थी वञे पर हू पाण खे अञा ॿार ई महसूसु कंदो आहे। त हुनजा जेके बिहेवियर हूंदा आहिनि, हुनजो जेको एटीट्यूड हूंदो आहे, हुनजो जेको करेक्टर हूंदो आहे, उहो ॿारनि वारो ई हूंदो आहे जेको हुननि जे लाइ ॾुखियाई पैदा कंदो आहे ऐं समाज में हुनखे उहा इज़त, उहो एतिराम न मिली सघंदो आहे जेको हिकु वॾे माण्हू खे मिलणु घुरिजे, पर माण्हू हुनखे एज़ अ ॿार ई डील कंदा आहिनि। त इहे बि हिकु सबबु आहे जंहिंसां इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे। अहिड़ी तरह जेको असांजो अटैचमेंट बॉन्ड हूंदो आहे, कंहिं औरत जो हस्बैंड सां लव तमामु घणो हूंदो आहे, अटैचमेंट हूंदी आहे। अहिड़ी तरह हस्बैंड जो पंहिंजे वाइफ सां हूंदो आहे, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, पेरेंट्स, मदर, जेको अटैचमेंट ऐं लव हूंदो आहे, इहो बि कॾहिं कॾहिं हिकु अहिड़ो असां में एटीट्यूड पैदा कंदो आहे जंहिंमें असीं वधीक डिपेंडेंट थी वेंदा आहियूं। असीं वधीक सोचींदा आहियूं हुन लाइ त हीउ माण्हू मूंखे धोखो नथो ॾेई सघे, या उन मां असां वधीक एक्सपेक्ट कंदा आहियूं। जेके इहे एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि, उमेदूं हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं जॾहिं उहे टुटंदियूं आहिनि त वरी उहे इनसिक्योरिटी डेवलप थींदी आहे जंहिंजे करे माण्हू ॿिए कंहिं ते बि ट्रस्ट न कंदो आहे। त इहो बि हिकु जेको अटैचमेंट आहे या लव आहे, बॉन्ड आहे, इहो बि इनसिक्योरिटी जी तरफ़ वञी सघे थो जेकॾहिं उन में अॻे माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स टुटनि थियूं त इन सां बि असांखे हिकु लॉस थिए थो। अहिड़ी तरह तव्हांजो फाइनेंशियल स्टेटस आहे, जेकॾहिं तव्हां मथे तबिके में आहियो ऐं अचानक किन बि मसइलनि जे करे हेठि तबिके में आहियो त उहो बि असां में इनसिक्योरिटी, स्ट्रेस डेवलप कंदो आहे, एंज़ाइटी डेवलप कंदो आहे। ऐं जॾहिं एंज़ाइटी ऐं स्ट्रेस असां में डेवलप थी वेंदा आहिनि त पोइ असां में इनसिक्योरिटी डेवलप थींदी आहे ऐं असां पोइ घणनि मसइलनि में ईंदा आहियूं जेके मसइला मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां। या वाइफ हस्बैंड जो जेका झगड़ा आहिनि त उन्हनि सां बि ॿिन्ही में इनसिक्योरिटी ईंदी आहे ऐं उहो वरी ॿारनि में इनसिक्योरिटी पैदा कंदा आहिनि। जेके वाइफ हस्बैंड ॿारनि जे साम्हूं झगड़ा कंदा आहिनि ऐं हाश थींदा आहिनि त उन्हनि ॿिन्ही में, वाइफ हस्बैंड में त इनसिक्योरिटी डेवलप थींदी आहे,
छाकाणि त हुननि जो ट्रस्ट डेवलप न थींदो आहे, बल्कि ब्रेक थींदो आहे, जंहिंजे करे हिकिड़ो ॿिन्ही जो बिहेवियर चेंज थींदो आहे, एटीट्यूड चेंज थींदो आहे, ऐं को फियर थींदो आहे त भई हिननि झगड़नि जे करे जेकॾहिं असांजी डिवोर्स थी वई या असां में सेपरेशन थी वई त पोइ असांजो छा थींदो। अच्छा, ॿार जॾहिं वरी इहे ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि जेकॾहिं असांजा पेरेंट्स सेपरेट थी विया त पोइ असांजो छा थींदो। त ॿारनि में बि हिकु इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे। नंबर 2, जेको पेरेंट्स जा झगड़ा आहिनि वरी उहे ॿारनि ते ॿिया सोशल हवाले सां असर कंदा आहिनि, उहे अलॻि मौज़ू आहे, त उहे बि ॿारनि जी नफ़्सियात ते असर कंदा आहिनि। बहरहाल अल्टीमेटली उहो फियर डेवलप थींदो आहे, जेको इनसिक्योरिटी डेवलप कंदो आहे, जेको एंज़ाइटी डेवलप कंदो आहे, जेको स्ट्रेस डेवलप कंदो आहे। समटाइम्स सेल्फ लव जेको आहे उहो बचाए सघंदो आहे जेकॾहिं असीं पाण सां मुहबत कयूं त असांखे पंहिंजो क़दुरु थींदो, पंहिंजी अहमियत थींदी, ऐं असीं जॾहिं पाण सां लव कंदासीं त पंहिंजी केयर कंदासीं, जॾहिं पंहिंजी केयर कंदासीं पोइ असीं ॿिए जी बि केयर कंदासीं। पर इहो पंहिंजो जो असीं सेल्फ लव आहे, इन में बि जेकॾहिं असीं एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवल ते वञूं था त समटाइम्स माण्हू पंहिंजो पाण खे बि सुठो न सम्झंदा। दिस इज़ द बॉटम लेवल थिंकिंग कि माण्हू चवंदा हो आई एम नॉट गुड। इहो कंट्रास्ट आहे। त इन सां छा थींदो, अगेन स्ट्रेस डेवलप थींदो, ऐं उहो स्ट्रेस विल लीड टू द इनसिक्योरिटी। त वरी असां में जेको आहे उहा इनसिक्योरिटी डेवलप थींदी, ऐं उहो वरी असां ते नफ़्सियाती तौर ते दबाव पवंदो, जंहिंजे करे असांजी शख़्सियत आहे वरी ॿिया नफ़्सियाती रुख पैदा थींदा, ऐं उहो असांजो वरी डायरेक्ट असांजे फैमिली ते असरु थींदो, ऐं फैमिली मां असांजे जेको लोकल समाज आहे उन ते बि डेफिनेटली असरु पए थो, छाकाणि इहो सिर्फ़ु हिकु माण्हू न हूंदो आहे, पर अहिड़ा केतिरा ई माण्हू हूंदा आहिनि। सो इन सां इहो बि थिए पियो त जेको लॉस ऑफ कॉन्फिडेंस आहे उन सां शाइनेस तमामु घणी पैदा थिए थी, जंहिंजे करे तव्हां महफ़िलनि में न ॻाल्हाए सघंदा आहियो, तव्हां ऑफिस में फेस न करे सघंदा आहियो, जीअं त बि तव्हां हक़ ते हूंदा आहियो, सच ते हूंदा आहियो, पर उन शाइनेस जे करे, लेस ऑफ कॉन्फिडेंस जे करे तव्हां काफ़ी ऑफिशियल, सोशल एंड फैमिली मैटर्स खे फेस न करे सघंदा आहियो, डिबेट न करे सघंदा आहियो, डिस्कस न करे सघंदा आहियो। इवन तव्हां काफ़ी मामलनि खे जेको आहे एंशियसली या तव्हां हेॾा एंशियस थी वेंदा आहियो जो तव्हां जज़्बाती थी वेंदा आहियो, ऐं उहो जज़्बातीपन अगेन जेको आहे जज़्बातीपन अगेन जेको आहे हिकु नेगेटिव एस्पेक्ट डेवलप कंदो आहे तव्हांजी शख़्सियत जो, जंहिंमां वरी माण्हू तव्हां खां परे थींदा वेंदा आहिनि, ऐं इन करे पोइ माण्हू डिस्टेंस करे थो, चए थो हू मुख़्तलिफ़ अकेलाई जो शिकार थी थो वञे, आइसोलेशन जो शिकार थी थो वञे, हू माण्हुनि खां परे रहणु चाहे थो, छाकाणि त हू लेस ऑफ कॉन्फिडेंस हुन में एतिरो डेवलप थी चुको आहे जो हू आइसोलेशन में हले थो वञे, जेका हिकु नफ़्सियाती बीमारी आहे, अकेलाइप जी हिकु नफ़्सियाती बीमारी आहे, जेको हिकु मेंटल हेल्थ प्रॉब्लम डेवलप करे थी, जंहिंजे करे वरी जिस्म जे ॿियनि जेके ऑर्गन्स आहिनि, जेके ॿिया असांजा उज़व आहिनि, जॾहिं असां मेंटली डिस्टर्ब थींदा आहियूं त असांजे मैदे ते बि असरु पए थो, लिवर ते पए थो, किडनीज़ ते, इंटेस्टाइन ते, हार्ट ते, ऐं लंग्स ते, ऐं इवन माइंड ते, ऐं थायराइड असांजो जेको आहे उहो इनबैलेंस थी थो वञे, जेके असांजे फंक्शन्स आहिनि उहे इनबैलेंस थी था वञनि, असां मुख़्तलिफ़ डिज़ीज़नि में डेवलप जेको अची था वञूं, ऐं इहो छाजे करे ओनली जॾहिं असां स्ट्रेसफुल रहूं था, असां में एंज़ाइटी डेवलप थिए थी, त असां में जेका इनसिक्योरिटी डेवलप थिए थी उहा पैदा करे थी। अच्छा, इन जो हिकु ॿियो बि नेगेटिव असरु आहे त समटाइम्स असां इनसिक्योरिटी जे करे, स्ट्रेसफुल जे करे नार्सिस्ट थी था वञूं, असां में नर्गसियत पैदा थिए थी, नार्सिज़म पैदा थिए थी, ऐं असां इहो छो था कयूं त नो भले उहो ग़रीब हुजे पर हुनजो एटीट्यूड, उहो कपिड़ा उहे पाए ॾेखारींदो त भई न मां ते रही आहियां, छाकाणि त हू इनसिक्योर आहे, उहा अंदरि हुनजी इनसिक्योरिटी आहे, हिकु स्ट्रेस आहे जेको हुनमें नार्सिज़म डेवलप करे थो, ऐं हुनमें हिकु डिप्रेशन आहे, ऐं उहो डिप्रेशन खे कम आउट करण लाइ, कम डाउन करण लाइ जेको आहे हुनमें उहो नार्सिज़म डेवलप थिए पियो, एंज़ाइटी डेवलप थिए थी, असां में ईटिंग प्रॉब्लम्स या ईटिंग डिसऑर्डर्स डेवलप थी था वञनि, असांजो बॉडी जेको इमेज आहे उहे प्रॉब्लम थी था वञनि, असां मुख़्तलिफ़ थी था वञूं। त दोस्तो, इनसिक्योरिटी हिकु अहिड़ो अमल आहे जेको स्ट्रेस ऐं एंज़ाइटी करे डेवलप थिए थो, असांजे पंहिंजे अहसास कमतरनि जे करे पैदा थिए थो, जंहिंमें असां में तमामु घणो फियर डेवलप थिए थो, जेको असां में लेस ऑफ कॉन्फिडेंस डेवलप करे थो। ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो पाण खे ॾिसो, तव्हां में कहिड़ा स्किल्स आहिनि, तव्हां छो कंहिं ते डिपेंड कयो था, तव्हां ॿिए जा डिपेंडेंट छो आहियो, ॿिए ते मुनसर छो था करियो, तव्हां पंहिंजी लाइफ खे छो नथा ॾिसो, तव्हां
इहो छो था सोचो त बसि अगरि हीउ न हूंदो त मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, हीउ जॉब न हूंदो त मूं ॿिए जादो पिनंदुसि? न, तव्हां में तमामु घणा गट्स आहिनि। तव्हां जस्ट उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिशि कयो, तव्हां एंज़ाइटी ख़तमु कयो। वी आर रिस्पॉन्सिबल ऑफ ऑल अवर एक्सपीरियंसिस, जेके बि असां कुझु कयूं था, तव्हां उन्हनि खे बहितर बनायो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे हर लम्हे खे, हर स्टेप खे पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत सम्झो ऐं चओ त अॼु खां असां हिकु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियूं था। झेड़ा झगड़ा इहे सभु ख़तमु था कयूं। इवन जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जा बि झगड़ा आहिनि त उन्हनि खे बि माण्हू ख़तमु करे सघे थो, इहो वचन करे त जेको अॼु ताईं थियो सो थियो, हाणे मां तो ते ट्रस्ट थी कयां, तूं मूं ते ट्रस्ट कर। अॼु खां असां पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआत था कयूं ऐं असीं जेकॾहिं हर डे ते, हर लम्हे खे ईअं करे गुज़ारियूं त मुंहिंजे ख़्याल में असां इनसिक्योर बि न रहंदासीं, फियर बि न रहंदो, असां में लेस ऑफ कॉन्फिडेंस बि न डेवलप थींदो ऐं असां तमामु घणो ख़ुशि रहंदासीं। ऐं ख़ुशी ज़िंदगी खे ख़ुशि रखंदी आहे, तव्हांजे चहिरे ते रौनक ईंदी ऐं तव्हां जॾहिं ख़ुशि हूंदा त तव्हां सां जेके ॻंढियल रिश्ता आहिनि उहे बि ख़ुशि रहंदा, नतीजतन जेको समाज आहे उहो ख़ुशि रहंदो ऐं असां वटि हिकिड़ी हेल्दी लाइफ डेवलप थींदी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए मौज़ू सां।